أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته الله أكبر الله أكبر الله أكبر لا إله إلا الله الله أكبر ولله الحمد असां साल में अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿ ख़ुशी जा ॿ सेलिब्रेशन जा ॾींहं ॾिना आहिनि हिकिड़ो ईद उल फितर जेका रोज़नि वारी ईद आहे ऐं ॿियो ईद उल अज़हा जेका बकरे वारी ईद असां चवंदा आहियूं त इहे ॿ ॾींहं अल्लाह सुब्हानो ताला साल में असांखे ॾिना आहिनि जेके हर साल असां जेके इहा ईद आहे इहा हर साल असां सेलिब्रेट कंदा आहियूं जंहिं ते असां ख़ुशि थींदा आहियूं त असां इहा ईद सेलिब्रेट छो कंदा आहियूं असां छाजे लाइ इहा शइ सेलिब्रेट कंदा आहियूं जीअं तव्हां सभिनि खे इहा शइ त ख़बर हूंदी त के बि क़ौमूं जेके आहिनि पहिरियनि दौरनि में एंशंट पोयनि ज़माननि में जेका बि क़ौम ठही जेको बि नेशन जेका आहे उहा उन तरक़ी कई उहा नेशन जेको पंहिंजो मुल्क ठाहियो त उन्हनि वटि हिकिड़ा ॾींहं हूंदा हुया जीअं कंहिंजी आज़ादी जो ॾींहुं आहे कंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं आहे उहे ॾींहं जेके आहिनि उहे सेलिब्रेट कंदा ऐं उन्हनि ॾींहंनि ते उन्हनि सभिनि जी सेलिब्रेशन जो उन्हनि सभिनि जी ख़ुशी जो मक़सदु जेको आहे उहो पर्पज़ हिकिड़ो ई हूंदो हुयो ऐं सॼी क़ौम जेका आहे उहा उन ते ख़ुशि थींदी ख़ुशि थींदा ऐं जीअं असां वटि 14 अगस्त आहे 14 अगस्त ते असांखे ख़बर आहे त पाकिस्तान आज़ादु थियो ऐं 14 अगस्त ते असांजो सॼो मुल्क जेको आहे उहो ख़ुशी मल्हाईंदो आहे तव्हां ॾिसंदा आहियो त झंडियूं हणंदा आहिनि माण्हू कपिड़ा जेके आहिनि पाकिस्तानी झंडे जा पाईंदा आहिनि त हिकिड़ा इहे ॾींहं जेके आहिनि किन क़ौमुनि खे ठहण लाइ को हिकिड़ो को ओकेजन हूंदो या अहिड़ी का शइ हूंदी त उनखे सॼी क़ौम हिकिड़े ई मक़सदु लाइ उहो उन शइ ते ख़ुशि थींदा आहिनि सेलिब्रेट कंदा आहिनि त ईअं ई अल्लाह सुब्हानो ताला असां सॼी उम्मा खे सॼी मुस्लिम उम्मा जेका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मा आहे उम्मतुल मुस्लिमीन उम्मतुल मुमिनीन अल्लाह सुब्हानो ताला सॼी दुनिया में जाते बि मुस्लमान आहिनि अल्लाह सुब्हानो ताला इहो हिकिड़ो ॾींहुं ॾिनो आहे त सभु गॾिजी इन हिकिड़े ॾींहं ते सेलिब्रेट कयो ख़ुशि थियो नवां कपिड़ा पायो सुठा कपिड़ा पायो सुठो खाओ ऐं माण्हुनि सां मिलो ख़ुशि थियो त अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहे शयूं ॾिनियूं आहिनि त जॾहिं बि तव्हां ॾिसंदव त इन में कहिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजो मक़सदु छा आहे सभु जेके आहिनि कहिड़ी अहिड़ी शइ यादि कंदा आहिनि सभु यादि कंदा आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम जूं आज़माइशूं त अल्लाह सुब्हानो ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खां कहिड़ियूं कहिड़ियूं आज़माइशूं वरितियूं अॼु मां तव्हांखे इहो न ॿुधाईंदुमि उहो तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे त अल्लाह सुब्हानो ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खां कहिड़ियूं कहिड़ियूं आज़माइशूं वरितियूं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त अल्लाह सुब्हानो ताला जॾहिं इहे आज़माइशूं इब्राहिम अलैहिस्सलाम खां वरितियूं जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इहे सभिनि आज़माइशूं जेके सॼा टेस्ट जेके आहिनि उहे पास कया त अल्लाह सुब्हानो ताला एज़ अ ग्रेजुएशन सेरेमनी जीअं मिसाल जे तौर ते को हिकिड़ो यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे 3-4 साल उहो पास थींदो थो अचे त उनखे डिग्री मिलणु वक़्तु जॾहिं उहे चवंदा आहिनि त कॉन्वोकेशन थिए थी उनखे सेलिब्रेशन थींदी आहे त उनखे उहा डिग्री मिलंदी आहे त अल्लाह सुब्हानो ताला ग्रेजुएशन सेरेमनी या कॉन्वोकेशन जेका हुई इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेके आज़माइशूं हुयूं उहे सॼा टेस्ट इब्राहिम अलैहिस्सलाम पास कया त अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहे ॾींहुं ॾियो सेलिब्रेशन जो असां इहा शइ ईद जेके आहिनि उहा असां सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं सुन्नत इब्राहिम असां जेको सेक्रीफाइस कंदा आहियूं उहो असां कंदा आहियूं त इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेके आज़माइशूं थियूं इन्हनि खे असां अॼुकल्ह जे दौर में कीअं अप्लाई करे सघूं था तव्हां ॿुधंदा त हूंदो इब्राहिम अलैहिस्सलाम जी हीअ आज़माइश हुई हुनखे बाहि में विधो वियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो वियो हुकुम ॾिनो वियो त पंहिंजी फैमिली खे जेको अहिड़ी जॻह ते छॾ जिते कुझु बि न आहे ऐं पंहिंजे पुट खे ज़बह कर त इन्हनि आज़माइशुनि में असांखे अॼुकल्ह जे दौर में तव्हां इहे ॿुधंदा हूंदव इहे स्टोरी असां नंढे हूंदे खां ॿुधंदा था अचूं पर असां इन्हनि खे अॼुकल्ह जे दौर में कीअं अप्लाई करे सघूं था अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहे शयूं ॿुधायूं आहिनि त इन जो मक़सदु छा आहे जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो असां मिल्ला आहियूं इब्राहिम जी मिलत अबीकुम इब्राहिम इब्राहिम अलैहिस्सलाम असांजो रोल मॉडल आहे इहो असांजो फादर आहे ऐं इज़ अ स्पिरिचुअल रूहानी फादर आहे असांखे उन्हनि खे जेको आहे इहे शयूं ॾिसणियूं आहिनि सभ खां पहिरियां इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी उन्हनि जी जेका कम्यूनिटी हुई उहे जे कम्यूनिटी में सोसाइटी में जिते रहंदा हुया उन्हनि जेका क़ौम हुई उहे सभु मुशरिक हुया उहे सभई जेके आहिनि बुतनि खे पूॼींदा इहा तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सभु जॾहिं बुतनि खे पूॼींदा त इब्राहिम अलैहिस्सलाम उन वक़्तु नंढा हुया जवान हुया त नौजवान हुया त इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सभिनि खे चयो तव्हां जेको आहे ग़लति था कयो तव्हां जेको बुतनि खे पूॼो था इहो ग़लति आहे ऐं अलाह हिकु आहे तव्हां हिकु अलाह खे मञो ऐं तव्हां इहो ग़लति था कयो त सोसाइटी जेको हिकिड़ी शइ उन्हनि जी क़ौम जेका आहे करे रही हुई
त उन्हनि खे उन्हनि चैलेंज कयो त तव्हां इहा शइ ग़लति था कयो। हिकिड़ी जॾहिं की सोसाइटी में का शइ थींदी आहे माण्हू कंदा आहिनि त उहा शइ नॉर्मल सम्झी करे कंदा आहिनि त इहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। उन जा जेके ॿार आहिनि उहे बि उहा शइ कंदा आहिनि त जीअं इहा शइ हिकिड़ी नॉर्मल आहे, इहा सोसाइटी जी हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। पर इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सभिनि खे चैलेंज कयो तव्हां इहो सभु ग़लति था कयो। कंहिं बि इब्राहिम अलैहिस्सलाम जो साथ न ॾिनो। जीअं अॼुकल्ह जे दौर में के स्टूडेंट्स आहिनि स्कूल वञनि था, उते स्कूल में ॾिसनि था त उतां जा छोकिरा कहिड़ी ड्रेसिंग कनि था, कहिड़े नमूने ॻाल्हाइनि था, कहिड़े नमूने उहे जेके आहिनि पाण में फ्रेंडशिप्स रखनि था, त उहे ॿार जेके आहिनि उन शइ खे अपनाईंदा आहिनि। त ॾिसंदा आहिनि त असांजे स्कूल में जेके असांजा पीयर्स आहिनि, जेके असांजे तरह ॿार आहिनि, असांजे तरह स्टूडेंट्स आहिनि, उहे कहिड़े नमूने ड्रेसिंग कंदा त असां बि ओहिड़े नमूने कयूं। उहे कहिड़े नमूने ॻाल्हाइनि था त असां बि उहे ई लफ़्ज़ अल्फाज़ इस्तेमालु कयूं। उहे कहिड़े नमूने जेको आहे शयूं वठंदा त असां बि ओहिड़े क़िस्म जी शयूं वठूं, छो जो उहे उन में फिट थियण जी कोशिशि कंदा आहिनि। चवंदा आहिनि त असां उन्हनि खां अलॻि न लॻूं, असां उन्हनि जहिड़ा लॻूं। अगरि असां चाहे उहे भले ग़लति बि कंदा हुजनि, अगरि असां उहा शइ कंदासीं त मिसाल जे तौर ते असां उन्हनि खां उहा शइ न कंदा, असां उहा शइ कंदासीं जेका सही आहे, जेका मुंहिंजी पसंदि आहे। मां अगरि उहा उन्हनि जे साम्हूं कंदुमि त उहे मूंखे चवंदा तूं बैकवर्ड आहे, तूं जेको आहे पढ़ियलु लिखियलु न आहे, तूं जेको आहे जाहिल आहे, ऐं तूं इहे पुराणे दौर में शयूं थींदियूं, हाणे तूं इहो थो करे, हाणे तोखे असां सां गॾु हलणो पवंदो, हिन दुनिया सां गॾु हलणो पवंदो। पोइ उहो जेको आहे उन्हनि सां इहे शयुनि खां बचण लाइ उहे जेको आहे उन्हनि सां फिट थियण जे करे, उन्हनि जे चवंदो मां हिन कम्यूनिटी सां फिट थियां, पोइ उन्हनि जहिड़ो थी वेंदो। त इन जे करे असांखे इहो मिसाल हिकिड़ो तमामु बहितरीनु आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं नौजवान हुया त सॼी क़ौम उनजी हिकु तरफ़ ई इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त न तव्हां ग़लति था कयो, अलाह हिकु आहे, ऐं तव्हां जेको शिरक था कयो इहो ग़लति आहे। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो जेको रस्तो हुयो उहो ॿियो हुयो। सॼी जेका कम्यूनिटी हुई, सॼी क़ौम हुई, उहा हिकु तरफ़, चाहे तव्हां में सॼी तव्हांजी कम्यूनिटी ग़लति करे, इन जो मक़सदु इहो न आहे त ग़लति जेको आहे उहो सही थी वेंदो। असांखे भले माण्हू जेको आहे तव्हांखे चवनि, इब्राहिम अलैहिस्सलाम खे माण्हू अलाए छा छा चयो, उनखे चयो तव्हांखे बैकवर्ड चवनि, तव्हांखे जाहिल चवनि, तव्हांखे कुझु बि चवनि, पर तव्हां चवंदव त मां सही आहे, इहे जेके कनि था इहो ग़लति आहे। पोइ वरी इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो, पंहिंजे पीउ जी अपोज़ कई, पंहिंजे पीउ खे चई या अबती, ईअं न आहे त उन्हनि सां बढ़िया, ईअं न आहे त उन्हनि खे चयूं त या ख़राबु वे में चयूं, न रिस्पेक्टेड वे में चयूं त या अबती, मतिलबु मुंहिंजा प्यारा बाबा, मुंहिंजा रिस्पेक्टेड पीउ। अबती ता हिन में आहे त उनजो मतिलबु इहो आहे त तव्हां चवंदव मुंहिंजा प्यारा बाबा, मुंहिंजा रिस्पेक्ट, मतिलबु दिलि सां रिस्पेक्ट करण वारे खे इहो या अबती लफ़्ज़ चयो वेंदो आहे। त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे चयो त बाबा तव्हां ग़लति था कयो, तव्हां जेको इहो बुत ठाहियो था ऐं उन्हनि खे पूॼो था, तव्हां ग़लति था कयो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वटि जेके वॾा आहिनि, तव्हांजी फैमिलीज़ में एल्डर्स हूंदा आहिनि, उन्हनि जी रिस्पेक्ट हूंदी आहे। कंहिंजो वॾो भाउ आहे, उहो जेको कमाए थो, उहो सॼो घर थो हलाए, उनजी रिस्पेक्ट आहे। किथे फादर आहे, किथे अंकल आहे, त उन्हनि जी रिस्पेक्ट थींदी आहे। सॼी फैमिली, सॼी कम्यूनिटी उनजी रिस्पेक्ट कंदी आहे। पोइ चाहे तव्हांखे ख़बर आहे त इहो तव्हांजो एल्डर आहे, वॾो आहे, उहो ग़लति करे थो, ठीकु आहे, पाण त ग़लति करे थो, तव्हां महसूसु था कयो उहो ग़लति थो करे, पर तव्हांखे बि चए थो त ग़लति कर, तव्हांखे बि चए थो अहिड़ा अमल कर, अहिड़ी शइ कर जंहिंखां अलाह सुब्हानहू व तआला झलियो आहे। अगरि तव्हां उहा न कंदव त तव्हां उनजी डिसरिस्पेक्ट कई, ऐं तव्हांजी जेका ॿी सॼी फैमिली आहे उहा बि तव्हांजी अपोज़ थी वेंदी। उहा तव्हांखे चवंदी त तूं जेको आहे हिनजी रिस्पेक्ट कर, तोसां हिन हीअं कयो आहे, एतिरो सुठो हलियो आहे, एतिरो सुठो हलियो आहे, भले इहो छा आहे, सभु कंदा आहिनि, तूं बि कर। पोइ तव्हां जेको आहे अंडर प्रेशर ऑफ द फैमिली, उन वॾनि जे प्रेशर में तव्हां उहा शइ कंदव, चाहे भले अलाह सुब्हानहू व तआला नाराज़ थिए त थिए। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो, पंहिंजे पीउ खे चयो, मां तोसां मोहबत कयां थो, मां तोसां प्यारु कयां थो, तूं मुंहिंजो बाबा आहे, पर जेको तव्हां कयो था उहो ग़लति आहे। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं चयो त उनखे छा में विधो वियो, पंहिंजी कम्यूनिटी वारनि, पंहिंजे घर वारनि उनखे छा कयो, बाहि में विधो वियो आहे। हाणे त तव्हांखे असांखे कोई बाहि में नथो हुजे, पर उहो एतिरो प्रेशर विझनि था जो माण्हू कंहिंखे अंदरि खां बाहि लॻे, तव्हांखे मजबूर था कनि ग़लति करण लाइ। जीअं मिसाल जे तौर ते को वॾो भाउ आहे, पंहिंजे नंढे भाउ खे पढ़ाए थो, यूनिवर्सिटी में पढ़ाए थो, फीसिस थो ॾिए, उनखे रहाए थो, जॾहिं उनखे जॉब थी मिले, उहो वॾो भाउ चए थो त हाणे तूं जेको आहे बैंक खां लोन खण, इंट्रस्ट ते सूद ते लोन खण, भले तूं 30 साल उहो किस्तूं ॾे ऐं उहो लोन खण त असां घर वठूं। त उहो हिकिड़ी ग़लति शइ आहे, उनखे ख़बर आहे, पर अंडर प्रेशर मूंसां मुंहिंजे भाउ एॾो सुठो कयो आहे, एॾो सभु कुझु सही हलियो आहे। जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम खे उनजे पीउ रेस कयो, वॾो कयो,
त हिते इहा शइ सम्झणु घुरिजे त असांखे अल्लाह सुब्हानहू ताला जेका शइ सही कई आहे उहा ॾिसणी आहे, अल्लाह सुब्हानहू ताला जेका शइ ग़लति कई आहे उहा ॾिसणी आहे। ईअं न त असां प्रेशर में अची करे इहो शयूं कयूं। उनखां पोइ जॾहिं इहा आज़माइश इब्राहिम अलैहिस्सलाम थी, उनखां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं शादी कई, वॾा थिया, शादी कई, उनखे ॿारु थियो, अल्लाह सुब्हानहू ताला चवनि त पंहिंजी फैमिली जेका आहे उहा डिज़र्ट में पहाड़नि जे विच में छॾे आहे, जिते न पाणी आहे न कुझु बि आहे। ज़मज़म बाद में निकितो, इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़बर न हुई। त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी फैमिली हिते छॾे करे जॾहिं विया त पोइ हिते मुड़ी करे बि न ॾिठऊं। इहो हिकिड़ी वॾी आज़माइश आहे। तव्हांखे कोई ईअं न चवंदो त पंहिंजी फैमिली अहिड़ी जॻह ते छॾे आहे जिते तव्हांखे ख़बर हुजे त मुंहिंजी फैमिली मरी वेंदी। पर अॼुकल्ह जे दौर में इलाही माण्हू आहिनि जंहिंजो अल्लाह सुब्हानहू ताला रिज़्क़ अहिड़े नमूने रखियो आहे जो पंहिंजी फैमिली खां उन्हनि खे परे थो थियणो पए। कंहिं ॿिए शहर में आहे या कंहिं ॿिए मुल्क में आहे, अल्लाह सुब्हानहू ताला अहिड़े नमूने उन्हनि जो रिज़्क़ रखियो आहे त उन वक़्तु असांखे इहा शइ ख़बर हुजणु घुरिजे त असां जेको आहे पंहिंजे रिज़्क़ जे करे हिते आहियूं, असांजी फैमिली जेका आहे उनजी अल्लाह सुब्हानहू ताला प्रोटेक्ट कंदो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे फोर्सफुली माण्हुनि खां फैमिली पासे कई वेंदी आहे ऐं उनखे ख़बर बि न हूंदी आहे त असांजी फैमिली कहिड़े हाल में आहे ऐं किथे आहे, उनजो कॉन्टेक्ट बि न हूंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हुनि जी नौकिरी ॿियनि मुल्कनि में हूंदी आहे, उनजी फैमिली जेका आहे पंहिंजे मुल्कनि में हूंदी आहे। त अल्लाह सुब्हानहू ताला जे तरफ़ां इहे शयूं लिखियलु हूंदियूं आहिनि। ऐं जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे इन वक़्तु ईअं न चयो यार मां तव्हां मूंखे इहो हुकुम छो कयो आहे, मां पंहिंजी फैमिली छो छॾियां हिते, न, उहे जेके आहिनि ख़ुशी ख़ुशी पंहिंजी फैमिली छॾियऊं। उन्हनि छा ते तवक्कुल कयो अल्लाह सुब्हानहू ताला ते। त असांखे बि ईअं अल्लाह सुब्हानहू ताला ते जेको आहे ट्रस्ट करणु घुरिजे, तवक्कुल करणु घुरिजे ऐं अल्लाह जा अहकाम जेके आहिनि उहे न छॾणु घुरिजे। असांखे कंप्लेन न करणु घुरिजे त मूंसां ईअं छो आहे। उनखां पोइ जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि आया, जॾहिं इस्माईल अलैहिस्सलाम थोरा वॾा थिया त अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो बलग माहू सही आहे, मतिलबु उहे डोड़ण डुकण जी एज में पुॻा, उहे चौधारी डुकनि पिया। त इब्राहिम अलैहिस्सलाम वापसि आया त इब्राहिम अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिसनि पिया घड़ी घड़ी त उहे जेके आहिनि इस्माईल अलैहिस्सलाम खे ज़बा था कनि। जॾहिं उन इहा ॻाल्हि इस्माईल अलैहिस्सलाम सां कई त मां ख़्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़बा थो कयां, उहो हिकु दफ़ो न घड़ी घड़ी ख़्वाब ॾिसनि पिया। त इस्माईल अलैहिस्सलाम चवनि अफ़अल मा तुअमर, त तव्हां उहो कयो जेको तव्हांखे चयो वियो आहे, जेको तव्हांखे हुकुम थियो आहे तव्हां उहो कयो। इहो उन्हनि खे इस्माईल अलैहिस्सलाम चयो। ऐं उनखां पोइ तव्हांखे स्टोरी ख़बर आहे त जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माईल अलैहिस्सलाम खे ज़बा करणु विया त अल्लाह सुब्हानहू ताला जो ॿियो हुकुम आयो त जेको असां सेक्रीफाइस कंदा आहियूं, अॼु असां ॿकरो कटींदा आहियूं, अल्लाह सुब्हानहू ताला असांखे अहिड़े क़िस्म जो को बि हुकुम न ॾिनो आहे त असां जेको आहे ॿकरो कटींदा आहियूं, सेक्रीफाइस कंदा आहियूं, क़ुर्बानी कंदा आहियूं। त इहो असांजी ज़िंदगी में कीअं थो अप्लाए थिए। जेको हिकिड़ो माण्हू आहे, कॾहिं मिसाल जे तौर ते हुनजे घर जो ख़र्चु ₹1,00,000 आहे, ₹2,00,000 आहे ऐं उहो जॉब करे थो, उनजी हराम जी कमाई अचे थी, या को बिज़नेस अथसि उन में उहो हराम थो अचेसि, यकदमि उनखे ख़्यालु थो थिए त इहो ग़लति आहे, मूंखे ईअं न करणु घुरिजे। हुनखे अवेयरनेस थिए थी अल्लाह सुब्हानहू ताला जी त उहो जेको आहे उहो हराम खाइणु छॾे थो। हाणे हुनजी पघार वञी बीठी 30,000 या 40,000। जेके माण्हू जो ख़र्चु हुयो 2 लख, हाणे हुनजी 30,000, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे केरु सफ़र कंदो, फैमिली सफ़र कंदी, फैमिली सफ़र कंदी। छो जो उहे सभु पैसा घर पियो खणी अचे, हुनजे ॿार सुठनि स्कूलनि में पढ़नि पिया, गाॾी मेंटेन पियो करे, सभु कुझु करे पियो। पर हाणे हुनखे अल्लाह जे अहकाम जो ख़्यालु थियो ऐं हुनजी दिलि में अल्लाह सुब्हानहू ताला हिदायत ॾिनी ऐं उहो जेको आहे सिधे रस्ते ते आयो, पंहिंजी फैमिली खे सम्झाइण जी कोशिशि कयईं त मां जेको कयां पियो ग़लति आहे ऐं उनजे करे मां हाणे जेको आहे शइ छॾियां थो, तव्हांखे थोरो सफ़र करिणो पवंदो। मोस्टली ईअं थींदो आहे त फैमिली जेका आहे उहा राज़ी न थींदी आहे, पर तव्हां चयो भले फैमिली नाराज़ थिए त थिए, अल्लाह सुब्हानहू ताला नाराज़ न थिए। त इन जे करे उहो फैमिली जेका आहे उनजी सफ़र कंदी आहे। छाजे करे? छो जो उहो उन ऑनेस्टी जो रस्तो वरितो। उन चयो त अल्लाह सुब्हानहू ताला जंहिं शइ खां मना कयो आहे मां उहा शइ न कंदुसि। त उन में सफ़र केरु कंदो? फैमिली। क़ुर्बानी केरु ॾींदी? फैमिली क़ुर्बानी ॾींदी। त अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो तव्हां मूं ते ट्रस्ट कयो, मुंहिंजे रस्ते ते हलो, मां तव्हांखे पाण ई ॾींदुमि, अहिड़ी जॻह ते ॾींदुमि जिते तव्हांखे गुमान बि न हूंदो। त महिनत जेका आहे उहो माण्हू करे, महिनत करणु न छॾे। बाक़ी ॾियण वारो अल्लाह सुब्हानहू ताला आहे, चाहे उहो थोरी कुझु अरसे खां पोइ ॾिए चाहे हाणे ॾिए। जॾहिं इहो तवक्कुल आहे तव्हांखे इहो एतबार आहे त तव्हांखे जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे तव्हांखे नज़र न ईंदियूं। जॾहिं बि का तकलीफ़ थींदी तव्हां कंहिंजे बारे में सोचींदव? इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में। त अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि खां केतिरी वॾी आज़माइश वरिती। अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो तव्हांखे त कुझु बि न आहे, तव्हां ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम खां मां केतिरी वॾी आज़माइश वरिती, उन हिसाब सां तव्हां असां लाइ त का बि आज़माइश कोन्हे। त तव्हां छो था कंप्लेन कयो थोरी थोरी ॻाल्हि ते त मूंसां ईअं छो आहे? त तव्हांखे जॾहिं कुझु तकलीफ़ पहुचे त अल्लाह खां घुरो। पर इन जो मक़सदु इहो न आहे त असां कंप्लेन कयूं, असां जेको आहे दीन जो रस्तो छॾे ॾियूं, असां अंदरि ई अंदरि में घुटिजूं। न, जॾहिं का बि तकलीफ़ पहुचे त असां अल्लाह सुब्हानहू ताला खे वधीक यादि कयूं। ईअं न आहे त असां चऊं कंप्लेन कयूं त असां सां यार ईअं छो थो थिए। त अल्लाह सुब्हानहू ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहे मुश्किलात ॾिनियूं त जीअं असां इहे शयूं ॾिसूं
ऐं उहे ॾिसी करे असांजी ज़िंदगी में जेके शयूं आहिनि असां उन्हनि ते शुकुरु कयूं त या अलाह तूं असांखे अहिड़ियूं तकलीफ़ूं न ॾिनियूं। जॾहिं अलाह सुब्हानो ताला सॼियूं इब्राहिम अलैहिस्सलाम आज़माइशूं इहे पूरियूं कयूं त अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾिनी ऐं उन्हनि खे चयो त तोखे मां इमाम ठाहींदुमि माण्हुनि जे मथां। त अलाह सुब्हानो ताला जेको आहे उन्हनि खे असां सभिनि जे मथां इमाम ठाहियो ऐं अलाह सुब्हानो ताला फरमाए थो मिल्लत अबीकुम इब्राहिम। त जॾहिं असां इहे शयूं ईद सेलिब्रेट कंदा आहियूं त हर को जेको आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जूं आज़माइशूं यादि कंदो आहे त असांजी जेके नंढियूं नंढियूं तकलीफ़ूं आहिनि, जेके तव्हांजूं नंढियूं नंढियूं तकलीफ़ूं आहिनि, जॾहिं तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में सोचींदव त तव्हांजूं जेके तकलीफ़ूं तव्हांखे नंढियूं लॻंदियूं ऐं तव्हां अलाह सुब्हानो ताला ते रिलाए कंदो जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह अज़्ज़ व जल ते अलाह सुब्हानो ताला ते टोटली ट्रस्ट रखियो ऐं अलाह सुब्हानो ताला उन्हनि खे छा ॾिनो। जॾहिं तव्हां कंटिन्यू हूंदव ऐं अलाह जी इबादत कंदव त अलाह ताला तव्हांखे हर कम में आसानी पैदा कंदो। चाहे तव्हांजा वॾा जेके आहिनि उहे नाराज़ थी वञनि तव्हांजे सिधे रस्ते ते अचण लाइ, चाहे तव्हांजी फैमिली तव्हां सां नाराज़ थी वञे तव्हांजे हराम न खाइण ते, चाहे तव्हां जेको आहे तव्हांखे अहिड़े नमूने टीज़ कयो वञे कम्यूनिटी में, तव्हांखे अहिड़े नमूने ॿाहिरि जेको आहे टीज़ कयो वञे, तव्हांखे बैकवर्ड चयो वञे, अगरि तव्हां जेको आहे अलाह सुब्हानो ताला नाराज़ नथा कयो तव्हांखे लॻंदो त इहो सभु कुझु सही आहे, उहे शयूं तव्हांखे नंढियूं लॻंदियूं। अलाह सुब्हानो ताला इहे सभु शयूं सही करे छॾींदो। तव्हां सां जेके माण्हू नाराज़ थिया आहिनि पोइ उहे ई माण्हू चवंदा त तव्हां सही आहियो। उहे ई माण्हू उन्हनि ई माण्हुनि जे दिलि में अलाह सुब्हानो ताला विझंदो त इहो सही आहे ऐं तव्हां उहे ई फैमिली मेंबर उहे ई एल्डर्स चवंदा त तव्हां सही आहियो। तव्हां सिर्फ़ु अलाह जा अहकाम मञो, बाक़ी जेके रेस्ट ऑफ शयूं आहिनि उहे अलाह सुब्हानो ताला पाण ई टेक केयर कंदो। अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तव्हां सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाहु, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। अस्सलामु अलैकुम।